नाज़रीन, चंबड़ वेझो गुज़िरियल रात देर सां रोड हादसे में ज़ख़्मी थियल पीरसन फौत थी वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अशरफ मंगरियो। जी अशरफ। जी बिल्कुल डॉक्टर साहब, पाण नाज़रीन खे आगाह कंदोला त हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे चंबड़ वेझो चंबड़ टंडोला रोड ते राति देर सां बंबरो खू स्टाफ भरिसां मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ताड़ी में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार टंडोलियार वासी 50 वर्षनि जो पीरसन मोहम्मद हनीफ पुट मीर मोहम्मद भट्टी सख़्तु ज़ख़्मी थी वियो। ज़ख़्मी खे मुक़ामी ॻोठाणनि खणाए जेको चंबड़ रूरल अस्पताल आंदो, जितां गणती जोगी हालत हुजण करे हुनखे हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जिते हू ज़ख़्मनि जा नस ते फौत थी वियो आहे मौक़े ते। ऐं मोहम्मद हनीफ भट्टी जे पुट महबूब ॿुधायो त संदसि पीउ कंहिं कम सां मातली वियो हो। वापसी ईंदे चंबड़ वेझो बंबरो को स्टाफ रोड हादसे जो शिकार थियो ऐं जंहिंमें हू ज़ख़्मनि जा ताब न संदे फौत थी वियो आहे। हीउ हादसो जेको आहे चंबड़ टंडोलिया रोड ते बंबरो खू वेझो पेश आयो, जंहिंमें 50 वर्षनि जो मोहम्मद हनीफ पुट मीर मोहम्मद भट्टी टंडोलिया वासी जेको आहे ज़ख़्मनि जा ताब न संदे पंहिंजी ज़िंदगी जंग हाराए वेठो आहे। जी अशरफ, अवां जी महिरबानी।